अस्सलाम वालेकुम जी। तो मुंहिंजो नालो आहे शहबान अली जूणे जो। कल्ह मां मीर मैरिज हाल में असांजे दोस्तनि जो प्रोग्राम हुयो शादी जो। उहा शादी जो प्रोग्राम मां अटेंड करणु वियुमि। ॿाहिरि मां बाइक बीहारियमि जंहिंखे मां तालो लॻाए वियो हुयुमि। उन खां बाद में जंहिंमहिल मां मानी खाई उतां वापसी मोटी आयुमि त ॿाहिरि मुंहिंजी बाइक कोन हुई। उन जे करे मां पाड़े वारनि खां पालसा वारनि खां जेके बि हुया उन्हनि खां मां पुछा करायमि कि भाई हिते बाइक बीठी हुई, मुंहिंजी तालो लॻल हुयो। त हुननि लातालगी जो इज़हार कयो त भाई असांखे ख़बर कोन्हे हिते बाइक बीठी हुई। उन खां बाद में असां थाणे ते वियासीं, थाणे ते रिपोर्ट वग़ैरह दर्ज कराईसीं त हुननि चयो त भाभी असां ॾिसूं था, कोशिशि कयूं था। उन खां बाद में असांखे CCTV जी फुटेज बि न मिली आहे। 24 घंटा गुज़री वियो आहे, अॼु ताईं अञा ताईं कंहिं बि मतिलबु के अमलदार कंहिं बि कुझु न कयो आहे। ऐं असां इहो हुनखे पुलिस वारनि ॾे वरी ॿीहर बाद में वियासीं थाणे ते, भाभी असांजी बाइक जो छा थियो? त हुननि चयो त बाबा कोशिशि कयूं था, ॾिसूं था। इन खां पहिरियां बि मुंहिंजी 2 फुट थी वियूं आहिनि, 2 फुट जी वारदात थी वियूं आहिनि, उहे बि हिनमहिल ताईं असांखे वापसि कोन मिलियूं आहिनि। जंहिंजे करे असां रोज़ु थाणे ते वञूं था, बाबा असां कोशिशि कयूं था, लोकेशन ट्रेस कयूं था, ॾिसूं था, साहिब खे चयो आहे, ॻाल्हायो आहे, हिनमहिल ताईं उहे फुर्बी वारदात जेकी थी वियूं हुयूं असांखां उहे बि हिनमहिल ताईं न मिलियूं आहिनि। उन में 2 मोबाइलियूं बि हुयूं, रोक रक़म बि हुई ऐं कल्ह असांजी बाइक चोरी थी वई आहे। असां SHO साहिब खे अपील कयूं था कि असांजी बाइक रिकवर करे ॾिनी वञे। शादी करे असां ग़रीब मिसकिन माण्हू पहुरियत कंदड़ आहियूं। मुंहिंजो अबू हिकु पहुरियत कंदड़ आहे, हिकु होटल ते मज़दूर आहे, कमु कंदो आहे ऐं मां हिकु डिस्पेंसर आहियां। असांजी 1000 ॿ ॾियारी मुश्किल सां मिलंदी आहे। असां पट सट करे हिकिड़ी बाइक वरिती आहे पंहिंजे सुख जे लाइ। असांजो घरु काफ़ी थोरो परते आहे, हुन जे अचण वञण में असांखे तकलीफ़ थींदी आहे। हुन जे करे असां हिकिड़ी बाइक वरिती आहे पंहिंजे अचण वञण जे लाइ। अॼु असांजी उहा बाइक बि हली वई आहे त हे रतो देरो कंहिंजे आसिरे आहे? लावारिस बणियल आहे रतो देरो। असां काफ़ी ॾिठियूं आहिनि कि जेके रते देरे में चोरियूं थियूं आहिनि त हिनमहिल ताईं कंहिंखे बि वापसि न मिली आहे। असां रते देरे जे SHO साहिब खे इहा अपील कयूं था त सुभाणे ताईं असांखे बाइक जो या त कि असांखे उहे माण्हू ॾिना वञनि ऐं असांखे अगरि उहे माण्हू नथा मिलिया वञनि त असांखे उहा बाइक ॾिनी वञे। अगरि बाइक नथी मिले त सुभाणे जे ॾींहं में असां हीउ स्टान बंदि कंदासीं। पोइ जेको बि आवाम जो टाइम ज़ाया थींदो उनजो ज़िम्मेवारु SHO साहिबु पाण हूंदो।